रिपोर्ट राज़िनी मीरानी शिकारपुर IBA टेस्ट में 33 गांव तलीम मार्कों खेल उम्मीदवारनि सिंध में उस्तादनि जी भर्तियुनि में बिटी पॉलिसी ऐं पंहिंजी नवाज़ी ख़िलाफ़ मीरानी पार्क खां शिकारपुर प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उम्मीदवारनि हथनि में बैनर प्ले कार्ड खणी PST ऐं GST जे प्रोसेस खे अचानक रोकण ऐं वैटिंग उम्मीदवारनि खे भर्ती न करण 33 गांव तालीम उम्मीदवारनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सिंध जे निगरान वॾे वज़ीर ऐं निगरान वज़ीर तालीम खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। ख़बर मूजिब सिंध में IBA टेस्ट में 33 गांव तालीम मार्कों खेल उम्मीदवारनि तहरीक जे मरकज़ी अॻवान मौला बख्श ऐं सज्जाद अली फलपोटो नईम मुल्ला ऐं जमील उनड़ शमीर मीरानी ऐं वहीद शेख जी अॻवानी में मीरानी पार्क खां शिकारपुर प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो। अॻवाननि जो चवणु हो साबिक़ PP हुकूमत उस्तादनि जी भर्तियुनि में बिटो निज़ाम मुतारिफ़ कराए नौजवाननि खे नज़रअंदाज़ कयो आहे ऐं हार्ड एरिया जो बहानो बणाए पंहिंजा नवाज़ी कंदे 33 खां बि घटि मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे उस्ताद भर्ती कयो आहे। जॾहिं त उस्ताद 33 खां 39 मार्कूं खणंदड़ मुसलसल 2 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं पर कंहिं बि अञा ताईं असांजी दाह जो दाद नाहे कयो। ब्रेकिंग न्यूज़ मीरपुर ख़ास सैद बिरादरी जी मौजूद शख्सियत सैद वारिस शाह खुरासानी ऐं मेहरान थाणे जे सिपाही मुज़फ़र नारे जो विच में झेड़ो शिदत अख़्तियार करे वियो। मेहरान थाणे जी हद में सैद वारिस शाह मथे में लठ लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। थाणे जो घरू करे विड़तू DSP सिटी मंज़ूर लाखे SHO मेहरान पुलिस स्टेशन हक़ नवाज़ जूणे जो वक़्त ते पहुची वियो ऐं नाराज़ माण्हुनि सां ॻाल्हियूं कयूं जंहिं बाद पुलिस एहलकार मुज़फ़र नारे जो हिरासत में वठी NC दाख़िल कराई वई। ऐवान सहाफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ास ठुल रिपोर्ट फेस सुमरोठुल में पीअण जो साफ़ पानी न मिलण ख़िलाफ़ शहरियुनि खे जिदोजहद एक्शन कमेटी ऐं शहरियुनि पारां 47 महीननि खां एहतजाज जारी रखंदे एहतजाजी मुज़ाहिरो जमाल जोश बुढ़ो एडवोकेट रोशन किनरानी लतुफ़ुल्लाह लाशारी जावेद सागर ब्रोई कामरेड बशीर बंगलानी नियाज़ लाशारी मोहम्मद बख्श ब्रोई अब्दुल वहाब बंगलानी गुलाम हुसैन किनरानी असगर लाशारी सुहेल दायो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुख़्तलिफ़ हंधनि खां नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्त एहतजाज कंदे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ठुल जे शहरनि लाइ 11 साल अॻु मंज़ूर थियल पीअण जे पाणीअ जी स्कीम में थियल करप्शन सबबि स्कीम मुकमल न थी सघी आहे। हिननि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त हितां जो अॻूणो चूंडियल नुमाइंदो ऐं कामोर शाही समेत ठेकेदार जी मिलीभगत सां पाणीअ जी स्कीम में रुकावट टोड़े करप्शन कई वई आहे। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान निगरान हुकूमत ऐं नैब खां मुतालबो कयो आहे त पीअण जे साफ़ पाणी जी स्कीम में थियल करोड़ी करप्शन जांच कराए मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे लुटियल नाणो वापसि कराए पाणी जी स्कीम मुकमल कराए वञे। ॿी सूरत में एहतजाज खे जारी रखियो वेंदो।